अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जे तवसु सां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, सभ खां पहिरीं त माज़रत पई कयां थोरो लेट क्लास रखण जे लाइ, पर मुंहिंजी तबियत बिल्कुलु बि सही न हुई, इन जे करे ऐं हाणे बिना कंहिं देरि जे अचूं था क्लास जे तरफ़। तबियत में हाणे बि बिल्कुलु बि मज़ो न आहे, पर मां सोचियो त मे बी तव्हां डेली बेसिस ते नोट्स ठाहींदा हुजो या हिकिड़ी रूटीन सेट थियल हूंदी आहे डेली बेसिस ते क्लास अटेंड करण जी, नंढो या वॾो क्लास, त तव्हांजी रूटीन खे डिस्टर्ब न कयां। ऐं जहिड़ो हाल आहे त तव्हां जे अॻियां पहिरियों क्लास 5 दर्जे जो पहिरियों क्लास पेश कजे थो। मस्जिद नबी जी अदावत लाइ ज़मीन कंहिंखां ख़रीद कई वई हुई। बनु हाशिम कबीले खां, बनु निजार कबीले खां, बनु उमिया कबीले खां या बनु अब्बास कबीले खां। उनजो सही जवाबु आहे बनु निजार कबीले खां। बनु निजार कबीले जे 2 यतीम भाइरनि सहेल ऐं सुहेल खां। ईअं बि थी सघे थो सवाल त मस्जिद नबी जी अदावत लाइ ज़मीन कहिड़नि 2 भाइरनि खां ख़रीद कई वई या कहिड़नि 2 यतीम भाइरनि खां ख़रीद कई वई, या मुख़्तलिफ़ नाला हुजनि त उन में सहेल ऐं सुहेल सही जवाबु हूंदा। ठीकु आहे। हज़रत उस्मान गनी रोम नाले खूह यहूदीअ खां केतिरनि दरहमनि में ख़रीद कयो हो? 35,000 दरहमनि में, मुफ़्त में, 30,000 दरहमनि में या पूरा 50,000 दरहमनि में। उनजो सही जवाबु आहे ऑप्शन ए अलिफ़, 35,000 दरहमनि में। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सखावत जो ही हिकु इलाही शानदार मतिलबु के वाक़ियो आहे त उन हिकु नान मुस्लिम खां 35,000 दरहमनि में ही खूह ख़रीद करे ऐं मतिलबु मुसलमाननि जे लाइ वक़्फ़ु करे छॾियो हो। ऐं मुसलमाननि खे पहिरीं जेको पैसनि ते पाणी मिलंदो हो ऐं हू पाणीअ लाइ परेशान हूंदा हुआ, उन खां पोइ मुसलमान पंहिंजे ज़रूरत ऐं मर्ज़ी जे हिसाब सां मुफ़्त में पाणी भरणु लॻा हुआ। अच्छा, शाह इनायत शाही जो पूरो नालो छा हुयो? इनायत अली, ग़ुलाम मोहम्मद, शाह इनायतुल्लाह या फ़क़ीर इनायतुल्लाह? उनजो सही जवाबु आहे शाह इनायतुल्लाह। शाह इनायत शहीद जे वालिद जो नालो छा हो? इनायतुल अली, मखदूम अब्दुल करीमुल्लाह, मखदूम तालिबुल मौला, मखदूम फ़ज़लुल्लाह। सही जवाबु आहे मखदूम फ़ज़लुल्लाह। शाह इनायत जो असुलु नालो शाह इनायतुल्लाह हो ऐं उन्हनि जे वालिद जो नालो मखदूम फ़ज़लुल्लाह हो। शाह इनायत जा वॾा असुल किथां जा हुआ? बगदाद जा, काबुल जा, ईरान जा, मके जा? शाह इनायत जा वॾा असुल बगदाद जा हुया। शाह इनायत कॾहिं शहीद थिया हुआ? सन 1066 हिजरी मुताबिक़, 1654, सन 1099, सन 1050 ईस्वी मुताबिक़, 664 हिजरी मुताबिक़, सन 1055 हिजरी मुताबिक़, 1664 ऐं सन 1015 या ईस्वी 1655, सन 1056 हिजरी मुताबिक़ 1654। सही जवाबु आहे सन 1066, सन 1654। ठीकु आहे। मीरापुर शहर में। ऐं इन जे लाइ मां हिजरी बि ॾिनी आहे, ईस्वी बि ॾिनी आहे, जो कुझु कॾहिं सवालनि में हिजरी साल पुछियो वेंदो आहे कंहिंजे पैदाइश या वफ़ात जो, त कॾहिं ईस्वी साल, इन लाइ 2 साल आहिनि। ठीकु आहे। शाह इनायत शहीद किथे पैदा थिया हुआ? अलीपुर शहर में, मीरापुर शहर में, खैरपुर शहर में या मटियारी शहर में? उनजो सही जवाबु आहे त मीरापुर शहर में। शाह इनायत शहीद खे ॻाढ़ो ख़रको, तरार ऐं टोपी ॾेई सूफ़ीअ जो लक़ब सां कंहिं नवाज़ियो हो? शाह अब्दुल हई बुरहानपुरी, शाह अब्दुल मलक बुरहानपुरी, शेख मजीद बुरहानपुरी या शाह अब्दुल अज़ीज़? उनजो सही जवाबु आहे शाह अब्दुल मलक बुरहानपुरी। सूफ़ी शाह इनायत शहीद हारिन जे हक़नि लाइ कहिड़ो पैगाम ॾिनो? जो पोखे सो लुणे, जो खेड़े सो खाए, फ़सुल जो मालिक ज़मींदार, अधु वार या अधु हारी अधु ज़मींदार? उनजो सही जवाबु आहे जो खेड़े सो खाए। शाह इनायत जो इहो स्लोगन हुयो या नारो हुयो हारीअ जे हक़नि लाइ त जो खेड़े सो खाए। उन खां पोइ जेको अधु हारी अधु ज़मींदार जी बुनियादु पियो उन तहरीक खां पोइ। ठीकु आहे। उन खां पोइ आहे त सूफ़ी शाह इनायत शहीद जी शहादत वक़्तु ठटे जो गवर्नर केरु हो? नवाब आज़म ख़ान, नवाब मिर्ज़ा ख़ान, नवाब कुली बेग या नवाब बहादुर शाह? उनजो सही जवाबु आहे नवाब
आज़म ख़ान जॾहिं शाह इनायत शहीद खे धोखे सां शहीद कयो वियो हो त उन वक़्तु ठटे जो गवर्नर नवाब आज़म ख़ान हुयो। सूफ़ी शाह इनायत शहीद खे कॾहिं धोखे सां शहीद कयो वियो? सन 1630 हिजरी मुताबिक़ 1718। ठीकु आहे। उन खां पोइ आहे त सूफ़ी शाह इनायत शहीद जो मेलो किथे ऐं कॾहिं लॻंदो आहे? सूफ़ी शाह इनायत शहीद जो मेलो कॾहिं ऐं किथे लॻंदो आहे? उनजो सही जवाबु आहे 14 सफ़र भिट शाह में, रमज़ान दराज़ा में, सफ़र ते जिर्ग शरीफ़ में या सफ़र ते जोक शरीफ़ में। उनजो सही जवाबु आहे 17 सफ़र जोक शरीफ़ में। राजा हरनाकश जे पुट जो नालो छा हो? पुखराज, राजा ॾाहिर, पहलाज या युवराज। सही जवाबु आहे पहलाज। ठीकु आहे। राजा हरनाकश जे पुट जो नालो पहलाज हो। होलिका केरु हुई? पुखराज जी भेण, राजा हरनाकश जी भेण, राजा हरनाकश जी ज़ाल या पुखराज जी ज़ाल। उनजो सही जवाबु आहे राजा हरनाकश जी भेण होलिका। ठीकु आहे। राजा हरनाकश जी भेण हुई। ऐं होलिका जो मौत कीअं थियो? बाहि में सड़ण जे करे, पाणीअ में बुॾण जे करे, फांसीअ सां या चाकू हणण सां। उनजो सही जवाबु आहे बाहि में सड़ण सां। होली कहिड़े महीने में मल्हाइबी आहे? चैत्र महीने में, फगण महीने जी तारीख़ 12 तारीख़ ते या फगण महीने जी 5वीं तारीख़ ते त जेठ महीने जे 12हीं तारीख़ ते। उनजो सही जवाबु आहे फगण महीने जे 12हीं तारीख़ ते। फगण या फाल्गन। ठीकु आहे। ऐं हीअ जेठ ऐं चैत्रा इहे गुजराती कैलेंडर जा महीना आहिनि। जेको फगण महीनो आहे उहो गुजराती कैलेंडर जो 5 नंबर महीनो आहे। इंडिया जे कुझु इलाइक़नि में हीअ कैलेंडर हलंदो आहे। ठीकु आहे। होलीअ जे ॿिए ॾींहं खे छा चइबो आहे? होलीअ जो ॿियो ॾींहुं श्रावण सोरियो या धूरियो। उनजो सही जवाबु आहे धूड़ियो। होलीअ जे ॿिए ॾींहं खे धूड़ियो चयो वेंदो आहे। मोहम्मद उस्मान रिप्लाई कॾहिं जा हुआ? जून 1908, जून 1910, जून 1928, जून सिर्फ़ु जून। सही जवाबु आहे जून 1908। मोहम्मद उस्मान रिप्लाई किथे ॼाओ? मोहम्मद उस्मान रिप्लाई थरपारकर ज़िले जे शहर ॾेपले में ॼाओ हो। ठीकु आहे। उनजा ऑप्शन्स बि आहिनि जोक शरीफ़, हैदराबाद, थरपारकर या सांगड़। पर उनजो सही जवाबु आहे थरपारकर ज़िले जे शहर ॾेपले। मोहम्मद उस्मान रिप्लाई जो पहिरियों अफ़सानो कहिड़ो हो? हिते नोट करण जी ज़रूरत आहे पहिरियों अफ़सानो। ठीकु आहे। ॿियो वरी आहे वजाए शोहरत। सांगड़, चंड सुहिणो या इंसान या चंड ऐं मानी या इंसान सुहिणो या चंड। उनजो सही जवाबु आहे चंड सुहिणो या इंसान। मोहम्मद उस्मान रिप्लाई जो मशहूरु पहिरियों अफ़सानो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ आहे मोहम्मद उस्मान रिप्लाई जे मशहूरु नावलनि जा नाला ॿुधायो? सांगड़, नूर तौहीद ऐं सांगड़, जग मुड़ियो ई सपनो या इंसान सुहिणो या चंड। उनजो सही जवाबु आहे नूर तौहीद। नूर तौहीद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ जे बारे में आहे। ऐं सांगड़ जेको आहे उहो हुर पीर पागारे जे जेके हुर मुजाहिदनि जी तहरीक हुई उन हवाले सां हिकिड़ो तारीख़ी नावल आहे। उन्हनि अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु कहिड़े तरीक़े सां बग़ावत कई ऐं केतिरियूं सख़्तियूं ॾिठियूं ऐं तहरीकूं हलायूं, मुक़ाबला कया, उन हवाले सां तमामु भरपूर तरीक़े सां उनजी मंज़र निगारी ऐं कहाणीअ खे चिटियो ऐं नक्शो चिटियो वियो आहे हिन सांगड़ नावल में, जेको हिकु तारीख़ी नावल आहे। मोहम्मद उस्मान रिप्लाई जी वजाए शोहरत नावल आहे ऐं तमामु बहितरीनु नावल आहे। पर्सनली तव्हांखे सजेस्ट कंदमि त PhD जे JST जे हिसाब सां न, पर हूअं ॼाण जे हिसाब सां इट्स वेरी इंफॉर्मेटिव। हिकिड़ो दफ़ो ज़रूरु इहो नावल पढ़ी ॾिसिजो। ठीकु आहे। उनखां पोइ आहे त मोहम्मद उस्मान रिप्लाई खे 2004 में पाकिस्तान जे सदर तरफ़ां कहिड़ो एवॉर्ड मिलियो हो? चांदीअ जो एवॉर्ड, तमग़ा एवॉर्ड, प्राइड ऑफ परफॉर्मेंस या निशान हैदर। उनजो सही जवाबु आहे प्राइड ऑफ परफॉर्मेंस। 2004 में मोहम्मद उस्मान रिप्लाई खे प्राइड ऑफ परफॉर्मेंस जो एवॉर्ड मिलियो पाकिस्तान जे सदर जे तरफ़ां। ओके। मोहम्मद उस्मान रिप्लाई कॾहिं वफ़ात कई? 7 फरवरी 1981, 8 फरवरी 1981, 7 फरवरी 1982 या 10 फरवरी 1985। उनजो सही जवाबु आहे 7 फरवरी 1981। मतिलबु जून 1908 में पाण ॼावा ऐं 7 फरवरी 1981 में वफ़ात कया आहिनि। मोहम्मद उस्मान रिप्लाई जी आख़िरी आरामगाह किथे आहे? सचल जे मज़ार जे भरिसां, भिट शाह जे भरिसां, क्रिश्चियन कब्रिस्तान या कंटोनमेंट कब्रिस्तान हैदराबाद या कंटोनमेंट कब्रिस्तान। उनजो सही जवाबु आहे कंटोनमेंट कब्रिस्तान हैदराबाद।
मोहम्मद उस्मान रिप्लाई जी मज़ार या आख़िरी आरामगाह कंटोनमेंट कराची हैदराबाद में आहे। उस्मान रिप्लाई केतिरा किताब लिखिया? 100, 150 खां मथे, 250 खां मथे, 450 खां मथे। हुनजो सही जवाबु आहे 150 खां मथे। ठीकु आहे, 450 खां मथे मिर्ज़ा कलिच बेग जो आहे। ही कुझु सुवालात हुया। ऐं हिकु ॿी अहम ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिन बेत में तक़रीबन 10 खनि नज़म आहिनि। इन जे लाइ मां उन्हनि सां हिकु कंप्लीट वीडियो, हुन कहिड़ी मौज़ूआतियत कहिड़ी आहे, सिनफ़ियत कहिड़ी आहे, हुनजा डिफ़िकल्ट वर्ड्स, हुनजा लेखक मुसनफ़ ऐं कहिड़ी सिनफ़ सां तालुक़ु रखनि था, उहे 10 सबक़नि जेके मतिलबु 10 नज़मी हुन जा आहिनि। ऐं उन्हनि जी हिकिड़ो अलॻि सां बहितरीनु नमूने सां मां क्लास ठाहींदमि। शबाना नवाज़ ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कंदा, चैनल खे लाइक कंदा, कमेंट ज़रूरु कंदा। तव्हांजा कमेंट ई असांजे लाइ मशअल राह हूंदा आहिनि। बेल आइकन जे बटन खे ज़रूरु क्लिक कंदा त जीअं असांजे नवनि क्लासिस खां तव्हां वक़्त सिर आगाह थी सघो। ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहो। तव्हांजी तमामु घणी महिरबानी मैसेजिस में पुछण जी। त क्लासिस लेट जे करे तबियत जो सच त तमामु घणी ख़ुशी थी। जीअं मां पहिरीं बि चयो त आई एम वेरी लकी फॉर हैविंग अ वेरी लविंग एंड केयरिंग सब्सक्राइबर्स। सो कॾहिं कॾहिं स्टूडेंट सुठा हूंदा आहिनि। जीअं अक्सर असां चवंदा आहियूं त क्लास में स्टूडेंट सुठा हूंदा आहिनि त पढ़ाइण ते बि दिलि चवंदी आहे। इन लाइ यकीन कयो त मां एॾो बिज़ी मुंहिंजो शेड्यूल आहे जो मां सोचियो बि न हो त कॾहिं मां यूट्यूब ते डेली हिकिड़ो क्लास हलाईंदसि। मुंहिंजी शुरू वारी रूटीन 15 ॾींहं हफ़्तो खां पोइ हिकिड़ो क्लास हूंदी। पर तव्हांजे इंट्रस्ट जे करे दिलि पई चए त यार अगरि केरु पढ़णु चाहे थो त हुनखे पढ़ाइजे। सो जेका थोरी घणी असांखे ॼाण आहे तव्हां सां शेयर कयूं था। ऐं असांजे लाइ इहा बाहिस ख़ुशी हूंदी ऐं बाहिस फ़ख़्रु हूंदी त असां जेका तव्हां सां ॼाण वंडियूं पिया, तव्हांखे उहा पेपर्स में या मुस्तक़बिल में कमु अचे, तव्हां लाइ कारआमद साबित थिए। त असांजे लाइ शायदि इहो ई ज़िंदगीअ जो वॾे में वॾी जेका रिवार्ड हूंदो ऐं असांजी जेका महिनत आहे सफल थींदी। असां सम्झंदासीं त असांजी महिनत सफल थी। सो थैंक यू सो मच वंस अगेन फॉर योर ह्यूज रेस्पेक्ट एंड सपोर्ट। पंहिंजो ख़्यालु रखिजो। स्टे ब्लेस्ड।